नमस्ते दीदी। हाँ दीदी तव्हां खां सवाल पुछिणो आहे। हाँ तो दुनिया में माण्हू चवंदा आहिनि कि ॿार भॻवान जो रूप आहिनि, महात्मा जो रूप आहिनि। हाँ त भॻवान त निराकार आहे, हुनखे त पंहिंजो शरीर कोन्हे। हाँ ऐं महात्मा त ॾाढो तप करे हुन स्टेज ताईं, हुन पद ताईं पहुता आहिनि। ऐं ॿार नंढो ॼमंदे ई या थोरे साल बि जो थींदो आहे त चवंदा आहियूं कि ॿार भॻवान ऐं महात्मा जो रूप आहे। त इहो कीअं? हाँ ॾिसो, पाण ईअं जीअं तव्हां चयो भॻवान त निराकार आहे। पाण इहे पढ़ियो आहे न कि भॻवान उहे हूंदा आहिनि जंहिंजो शरीर न हुजे, है न। ऐं जेका सुठा कर्म कंदा आहिनि उहे हूंदा आहिनि महात्मा। हाणे ॿार छा थींदो आहे, हिकु त जॾहिं गर्भ मां निकिरंदो आहे न त उहो निकिरंदो आहे त गर्भ जेल चईंदा आहिनि। त गर्भ में काफ़ी पंहिंजा पिछले जन्म जा हिसाब किताब चुकतू करे ईंदो आहे। त हिकु तरीक़े सां आत्मा थोरी साफ़ थी ईंदी आहे। अच्छा। आत्मा साफ़ थी ईंदी आहे त उहो थोरी सी शुद्धता त हुन में हूंदी आहे। चईंदा ॿारनि खे शुद्ध बि चईंदा आहिनि। हुनजा जेका पुराणा किना स्वभाव संस्कार हूंदा आहिनि उन्हनि खां बि थोरी साफ़ सुथरी थी वेंदी आहे। त ॿार खे त न बुराइनि जो पतो आहे न विकारनि जे बारे में पतो आहे। त हिन करे जीअं महात्मा जेका हूंदा आहिनि उहो बि इन बुराई जी दुनिया खे, विकारनि जी दुनिया खे छॾे करे भॻवान खे यादि करे ओड़ो महात्मा ठहींदा आहिनि, है न। भॻवान खे यादि करे भॻवान जहिड़ा गुण ऐं शक्तियूं धारण कंदा आहिनि तॾहिं माण्हू हुनखे महात्मा चईंदा आहिनि। भई भॻवान सभिनि जो सुठो कंदो आहे न, सभिनि जे लाइ भलो सोचंदो आहे, कंहिंखे बुरो न चईंदो आहे, कंहिंजे लाइ बुरो न कंदो आहे। त महात्मा बि इहे सभु तप करे सिखंदो आहे। लेकिन जॾहिं गर्भ मां नंढो ॿारु निकिरंदो आहे न त हुनखे इहे नेचुरल आहे। मतिलबु जेसि ताईं ॿारु वॾो नथो थिए, हेॾा वेॾा दुनिया में सिखे नथो, तेसि ताईं हुनखे बुराइयूं विकारनि जे बारे में पतो ई न हूंदो आहे। अॼुकल्ह ॾिसो, पाण नंढा ॿार ॾिसूं था कि वॾनि खां बि ज़्यादा एक्सपर्ट थी विया आहिनि हर ॻाल्हि में। छो जी अहिड़ी फास्ट लाइफ ॾिसनि था, कंप्यूटर, टीवी, मोबाइल, त ॾिसी ॾिसी करे सिखनि था। हाणे जेको ॿारु पैदा थियो आहे हुन कुझु ॾिठो न अथई, त उहो त कहिड़ो मतिलबु हुनजा स्वभाव संस्कार गुण त सुठा ई हूंदा जीअं भॻवान जा आहिनि, जीअं हुन महात्मा पंहिंजे पाण में धारण कयो अथई। त हिन करे हुनखे भॻवान जो रूप चईंदा आहिनि ऐं महात्मा जीअं चईंदा आहिनि। छो जी हुन में भॻवान जहिड़ा गुण अथसि। सभिनि सां खिलंदो, सभिनि खे प्यारु कंदो, कंहिंखे मारंदो न, बुरो न चईंदो। परंतु जीअं जीअं वॾो थींदो, सम्झो हुनखे कंहिं डांटियईं, कंहिं मारियईं, कुझु बुरो चयो त उहो सिखंदो वेंदो आहे। त जीअं जीअं माण्हू चईंदा आहिनि इहो नंढो त ॾाढो सुठो हुयो, हाणे वॾो त थींदो वञे त ईअं बेकार हरकतियूं थो सिखे। लेकिन सिखियो किथां? भई हुन आजू बाजू ॾिठईं, पंहिंजे आजू बाजू ॾिठईं भई अगरि कोई हीअं करे त हुनखे मारिबो आहे, अगरि कोई हीअं चए त हुनखे हीअं चइबो आहे, जवाबु ॾिबो आहे। त हाणे महात्माउनि खां बि वॾो ॿार खे मञंदा आहिनि। भई ईअं बि थींदो आहे। छो जी महात्मा त छा थींदो आहे कि जेका विकार ऐं बुराइनि खे ॾिसंदा आहिनि दुनिया में, हुन खां पोइ छॾंदा आहिनि। हुन खां पोइ भॻवान खे यादि करे ओड़ो गुण ऐं शक्तियूं पंहिंजे अंदरि धारण कंदा आहिनि। लेकिन हुन नंढे ॿार खे त कुझु पतो ई न आहे। भई अॼुकल्ह एॾा बुरा कर्म था थियनि, पाण बि ॾिस अञा ताईं मतिलबु सभिनि जे लाइफ में इहा ॻाल्हि त ज़रूरु हूंदी आहे भई बचपन में असां ईअं कंदा हुआसीं, हाणे बि उहे ॻाल्हियूं सम्झ में ईंदियूं आहिनि कि अच्छा इहो असां हीअं कंदा हुआसीं, असांजा माउ पीउ असांखे हीअं हिन करे कराईंदा हुया।
छो जी बचपन में पाण खे कुछ समझ न हूंदी आहे। अॼुकल्ह तॾहिं बि माण्हू बुरो कर्म करनि था, ॿारनि सां था करनि या ॿार बि हेॾो बुरो कर्म करनि था, लेकिन हू जेको ॿार थो करे हुनखे सम्झ कोन अथसि त हुनजो एतिरो पाप न पईंदो आहे, छो जी बिना समझ जो आहे। ऐं जेका वॾा सम्झी करे था करनि त पाप पईंदो आहे। इन करे ॿारनि खे माण्हू भॻवान ऐं महात्मा जे रूप में चईंदा आहिनि, ॿारनि खे पूजदा आहिनि ज़्यादा। छो जी उन्हनि खे बुराइनि जे बारे में, विकारनि जे बारे में कुझु पतो न हूंदो आहे। ठीकु आहे? थैंक यू। हा।